नाज़िम भारत पारां सतलज दरिया में छॾियल पाणी तबाही मचाए छॾी आहे। केतिराई बंद टुटी पिया आहिनि। सतलज दरिया में गंडा सिंह वारे हंधि इंतहाई वॾे दर्जे जी ॿोॾि सबबि केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। और चनाब दरिया में बि चाड़ बरक़रार। मुल्तान में बंद टुटण करे केतिराई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। जॾहिं त शेरशाह बंद वटि पाणी जी सतह इंतहाई ख़तरनाक लेवल ते बरक़रार आहे। ॿिए तरफ़ रावी दरिया में बि हेड सदनाई, हेड कादरपुर ऐं चिन्यूट वटि इंतहाई वॾे दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। और हवाए सां अव्हां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾींदा हलूं। भारत पारां सतलज दरिया में छॾियल पाणी तबाही मचाए छॾी आहे। केतिराई बंद टुटी पिया आहिनि। सतलज दरिया में गंडा सिंह वारे हंधि इंतहाई वॾे दर्जे जी ॿोॾि सबबि केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। और चनाब दरिया में बि चाड़ बरक़रार। मुल्तान में बंद टुटण करे केतिराई ॻोठ ॿुॾी विया आहिनि। जॾहिं त शेरशाह बंद वटि पाणी जी सतह इंतहाई ख़तरनाक लेवल ते बरक़रार आहे। ॿिए तरफ़ रावी दरिया में बि हेड सदनाई, हेड कादरपुर ऐं चिन्यूट वटि इंतहाई वॾे दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे।